जेसे ताईं हिन मीर कमीने के मां पंहिंजे साम्हूं तड़पंदे मरंदे न ॾिठुमि जेकर मां सुख जो साह न खणंदुसि। दोस्तों अॼु जी वीडियो में ॻाल्हि कंदासीं है तकरार ड्रामा सीरियल जे बारे में। दोस्तों आहे त असांजो के वीडियो में ॻाल्हि कंदासीं त नेक्स्ट ईंदड़ एपिसोडनि में छा थींदो। दोस्तों सतोरो माना शेरली भी हिन ड्रामा में एंटर थी चुको आहे ऐं इंतिहाई मज़ेदार उनजो कैरेक्टर आहे दोस्तों, ऐं ड्रामो भी इंतिहाई धमाकेदार थी चुको आहे। मुकमल तव्हांखे ॿुधायूं पिया त नेक्स्ट एपिसोडनि में छा थींदो। दोस्तों वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। तव्हांजो त हिकु रुपयो ज़ाया न थींदो, लेकिन तव्हांजे सब्सक्राइब करण सां असांजी वॾी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। दोस्तों हलूं था पाण मेन टॉपिक जी तरफ़ त अॻिते छा थींदो। तो छा ॿिए तरफ़ मूसा ऐं मीर वारा कमीने वक़्त खे अगवा करे दोस्तों उन खां कुझु पुछा का छा कंदा, छा वक़्त उन्हनि खे ॿुधाइण में कामयाब थी वेंदो। दोस्तों छा थींदो तरफ़ सिजावल खान ऐं शेरली जी पाण में दुश्मनी दोस्तों शुरू थींदी। छाजे करे तव्हां ईंदड़ किस्त में ॾिठो त सिजावल खान जो जेको कमदार आहे दोस्तों उन खे शेरलीअ इंतिहाई बेदर्दीअ सां मारियो। दोस्तों उताक में आयो उन जे त उन भलो कुटको ॾेई जेको आहे सो उन खे वापसि सुम्हारियो। त छा हिननि जे विच में हिन वक़्तु तकरार शुरू थींदो, छा हिननि जे विच में दुश्मनी वधी वेंदी। दोस्तों छा ॿिए तरफ़ गुलण अकबर खे सॼी हक़ीक़त दोस्तों ॿुधाइण में कामयाब थींदो, छा ॿुधाईंदो, उन जो रिज़ल्ट छा निकिरंदो। दोस्तों ईंदड़ एपिसोड अकबर शेरलीअ जे ओताक हलियो वेंदो। दोस्तों ओताक वञण खां पोइ अकबर खे शेरली इंतिहाई घणो कुटको ॾेई दोस्तों त वापसि उमाणे छॾींदो। सिजावल खान जो जेको फ़सुलु आहे दोस्तों उन खे शेरलीअ जेको आहे सो साड़ियो आहे ऐं शेरलीअ नुक़सानु पुॼायो आहे। इन जो पूरो पट वारा गुलण खे खंभे खणी वेंदा दोस्तों पाण सां गॾु, ऐं गुलण खे खंभे खणी वञण खां पोइ सुठो कुटको ॾेई दोस्तों पाण वटि रखंदा। दोस्तों अकबर खे कुझु बि ॿुधाइण में कामयाब न थींदो। दोस्तों छाजे करे इहो गुलण वटि इंतिहाई घणा राज़ मौजूदु आहिनि, इन जे करे गुलण खे अगवा करे कुटको बि ॾिनो अथनि त जीअं गुलण खां कुझु शयूं पुछा कजनि। दोस्तों तो गुलण शेरली जे मथां इल्ज़ाम लॻाईंदो, शेरलीअ खे फासाइण जी कोशिशि कंदा ऐं मीर वक़्त खे अगवा करण में कामयाब थींदा। दोस्तों छा